मलीर में पिपरी कब्रिस्तान वेझो बिन धुरन में झेड़े दौरान फायरिंग सबब एक ॼणो मारिजी वियो। ज़ाती झेड़े तां हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान आसिफ के कत्ल कियो। लाश जिना अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। मलीर में पिपरी कब्रिस्तान वेझो बिन धुरन में झेड़ो थियो आहे। फायरिंग सबब एक ॼणो मारिजी वियो आहे। ज़ाती झेड़े तां हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान आसिफ के कत्ल कियो। लाश जिना अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया इन अहम ख़बर जे हवाले सां त मलीर में पिपरी कब्रिस्तान वेझो बिन धुरन में झेड़े दौरान फायरिंग सबब एक ॼणो मारिजी वियो आहे। ज़ाती झेड़े तां हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान आसिफ के कत्ल कियो। लाश जिना अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। मलीर में पिपरी कब्रिस्तान वेझो बिन धुरन में झेड़ो थियो आहे, जंहिंमें एक ॼणो मारिजी वियो आहे। ज़ाती झेड़े तां हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान आसिफ के कत्ल कियो। लाश जिना अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। मलीर में पिपरी कब्रिस्तान वेझो बिन धुरन में झेड़ो थियो आहे, जंहिंमें एक ॼणो मारिजी वियो आहे। ज़ाती झेड़े तां ॿुधायो पियो वञे त ज़ाती झेड़ो थियो आहे। हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान आसिफ के कत्ल कियो। लाश ज़रूरी कार्रवाई लाइ जिना अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। नाज़रीन अवां खे अपडेट कयूं पिया इन अहम ख़बर जे हवाले सां त मलीर में झेड़ो थियो आहे। पिपरी कब्रिस्तान वेझो बिन धुरन में झेड़ो थियो आहे। फायरिंग में एक ॼणो क़त्ल थी वियो आहे। ही अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मलीर खां ज़ाती झेड़े में हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान आसिफ के कत्ल कियो आहे, जंहिं ते नौजवान जो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कयो आहे।